लखी गुलाम चालक छुट्टो शर्जी रवासन औरत मुड़स देरन के खिलाफ पीए मां मासूम ॿारनि सां गॾिजी करे तालका प्रेस क्लब रजिस्टर लखी गुलाम शाह में पहुची अॻूणे मुड़स ॾेरनि खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ छुट्टो शहर जी रवायसन मुस्मात आजानी धी रायब शर मां ज़रीना ज़ाल रायब शर पी रायब वलद मोहम्मद साले शर मासूम ॿारनि सां गॾिजी एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त मुंहिंजो अॻूणो मुड़स वहीद वलद बखू शर ॾेर बख्श वलद एतबार शर अला बचायो वलद वली मोहम्मद शर लोंगण वलद पीरन जुड़ियो शर वली मोहम्मद वलद तमाची शर तमाची वलद बखू शर जे खिलाफ एहतजाज कंदे चयो त मुंहिंजो मुड़स ऐं ॾेरनि कारा जो इल्ज़ाम मोड़े तलाक ॾेई छॾी हुई, जंहिंखां पोइ मुंहिंजे माउ पीउ ॿिए हंधि शादी कराए छॾी हुई। अॻूणे मुड़स वहीद शर ॿिए मुड़स खे ॾुआरिन खां धमकियूं ॾियारायूं, जंहिं करे ॿिए मुड़स ख़ौफ़ खां छॾे ॾिनो आहे। हिन वधीक ॻाल्हाईंदे चयो त अॻूणे मुड़स जा 4 ॿार अदालत सॻोरी मुंहिंजे हवाले कया हुआ। कोर्ट खां वापसी अची रहिया हुआसीं त अॻूणे मुड़स ॾेरनि रस्ते मां ज़बरदस्ती करे हथियारनि जे ज़ोर ते मुंहिंजा 2 ॿार खसे खणी हलियो वियो आहे। मूंखे अॻूणे मुड़स ऐं मथे ॼाणायल ॾेरनि मां ख़तरो आहे। मूंखे ऐं मुंहिंजे ॿारनि खे क़त्ल करे छॾींदा। मां हिन पंहिंजे पीउ ऐं माउ सां मुख़्तलिफ़ जॻहनि ते पनाह वठी लिकंदी वतां थी ऐं काफ़ी ॾींहंनि खां घर खां दरपदर थी लिकंदी घुमंदी वतां थी। मां IG सिंध DIG लाड़काणो सकर हुकूमत सिंध हाई कोर्ट DG रेंजर सिंध हुकूमत ऐं ॿियनि वसवारनि खे अपील थी करियां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। कोर्ट में असां वियासीं हिनखे वीजा सां पाणी वठी वियासीं कोर्ट में, हुते असां ॿार खणी वियासीं। असांखे कोर्ट सॻोरी इंसाफ़ में असांखे 4 ॿार ॾिना। असांखे हाणे इंसाफ़ खपे, असांखे इंसाफ़ खपे, असांखे इंसाफ़ खपे। असांखे नंढा बचड़ा आहिनि, असां दरपदर छा आहियूं बताओ। असांखे असांखे इंसाफ़ खपे। असांखे 12 महीनो थी वियो आहे। 12 महीनो असांजा बच्चा दरपदर पाण दरपदर हर हिकु कोर्ट ते रुकंदा था अचूं। असांजा अदालत क़ादी नथी कई वञे। भॼंदा वठूं